मौला अलीअ जो फ़ैसिलो। उन ज़माने जा माण्हू हज ते पैदल बि वेंदा हुआ। अहिड़े नमूने हिकु शख़्स हज ते पैदल वञण खां अॻु हिकु पंहिंजे दोस्त खे घुराए 100 दरहम अमानत तौरु ॾिना ऐं चयाईं, अगरि जेकॾहिं आउं हज ते वेंदे रस्ते में फ़ौत थी वञा त इन 100 दरहम मां जेकी तोखे वणनि उहे मुंहिंजे पुट खे ॾिजां, बाक़ी पाण वटि रखिजां। उन दौरान 2 शाहिद बि मौजूदु हुआ। आख़िरकार उहो शख़्स हज ते वेंदे रस्ते में फ़ौत थी वियो। कुझु ॾींहं खां पोइ उन जो पुटु उन शख़्स वटि आयो ऐं चयाईं त मुंहिंजो वालिद अव्हां वटि कुझु पैसा अमानत तौरु रखे वियो हो, उहे मूंखे ॾींदा। उन शख़्स चयो, बिल्कुलु, अव्हांजो वालिद मूं वटि 100 दरहम अमानत तौरु उहो चई रखी वियो हो त जेकॾहिं सफ़र दौरान रस्ते में फ़ौत थी वञा त इन पैसनि मां जेकी तोखे वणनि उहे मुंहिंजे पुट खे ॾिजां, बक़ाया पाण वटि रखिजां। जंहिंजा 2 शाहिद बि मौजूदु आहिनि। उन करे ही 10 दरहम अव्हां वठो, बक़ाया 90 दरहम मां रखां थो। फ़ौती शख़्स जे पुटु चयो, 2 शाहिद घुरायो। 2 शाहिदनि खे घुरायो वियो। उन्हनि ॿिन्ही बिल्कुलु उहो ई चयो जेको हुन शख़्स ॿुधायो। अव्हांजो वालिद बिल्कुलु ईअं ई चई वियो हो। आख़िर फ़ौती शख़्स जे पुटु इनकार कंदे फ़ैसिलो मौला अली वटि करण जो चयो, जंहिं ते सभई आमादा थिया। हिकु ॾींहुं मौला अली जी दरबार में हाज़िर थिया। मौला अली चयो, छा मसइलो आहे? त उन शख़्स चयो त साईं, हिन जे वालिद हज ते वञण खां अॻु मूं वटि 100 दरहम अमानत तौरु रखिया ऐं चयाईं त जेकॾहिं मां हज करे वापसि मोटी आयसि त अमानत पंहिंजी पाण वसूल कंदुसि। जेकॾहिं रस्ते में सफ़र दौरान या हज करण दौरान फ़ौत थी वियसि त हिन मुंहिंजे 100 दरहम मां जेकी तोखे वणनि उहो मुंहिंजे पुट खे ॾेई छॾिजो, बक़ाया पाण वटि रखिजो। उन करे हिन खे मां 10 दरहम ॾिना आहिनि ऐं 90 पाण वटि रखिया आहिनि। ही 2 शाहिद बि मौजूदु आहिनि। मौला अली शाहिदनि खां पुछो, छा ही सही चवे थो? शाहिदनि चयो, बिल्कुलु सही थो चवे, ईअं ई मरहूम चई वियो हो। मौला अली ॻाल्हियूं ॿुधण बाद उन शख़्स सां मुख़ातिब थींदे चयो त हिन जे वालिद तोखे उहो चयो हो त जेकी तोखे वणनि उहे मुंहिंजे पुट खे ॾिजां, बक़ाया पाण वटि रखिजां। चयाईं, बिल्कुलु साईं, ईअं चयो हो। मौला अली फरमायो, तोखे 10 दरहम था वणनि या 90? चयाईं, साईं, मूंखे त 90 था वणनि जेकी पाण वटि रखिया आहिनि। मौला अली चयो, हिन जो वालिद तोखे उहो चई वियो हो जेकी तोखे वणनि उहे मुंहिंजे पुट खे ॾिजां, तोखे 90 था वणनि जेकी तूं पाण वटि रखिया आहिनि ऐं हिन खे 10 ॾिना अथई। उन करे जेकी तोखे 90 दरहम वणनि था उहे हिन खे ॾे, हिन जा 10 दरहम पाण वटि रख। फ़ैसिलो उहो ई आहे।